अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत बक़र, ॿियो नंबर सूरत, 187 आयतुनि ताईं पहुता आहियूं हेसिताईं। आख़िरी 5 आयतूं हुयूं जेके रमज़ान जे मुतलिक़, रमज़ान जे रोज़नि जे मुतलिक़ ऐं रमज़ान में क़ुर जे लहण जे मुतलिक़। उहे ॻाल्हियूं सभु थियूं। आख़िरी आयत जेका हुई 187, उहा पढ़ीसूं पिए त पोइ वरी पाण वारी हिन मशीन थोरो धोखो ॾेई छॾियो आख़िर में, त हुन में कज़ालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही लिन्नास लअल्लहुम यत्तक़ून, इन जी माना कोन कईसूं। पोइ हाणे इहा कयूं था, पोइ वरी अॻिते पढ़ूं था 188 आयत खां वरी अॻिते 187 पहिरीं पढ़ूं था, पोइ वरी 188 खां अॻिते माना कंदासूं, इन आख़िरी फ़िक्रे जो मतिलबु कंदासूं। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उहिल्ल लकुम लैलतस सियामि रफ़सु इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम फताब अलैकुम व अफ़ा अन्कुम फ़लआन बाशिरूहुन्न वब्तगू मा कतबल्लाहु लकुम वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अबयदु मिनल खैतिल अस्वदि मिनल फज्र सुम्मा अतिम्मुस्सियाम इलल लैलि वला तुबाशिरूहुन्न व अंतुम आकिफून फिल मसाजिदि तिल्क हुदूदुल्लाह फला तक़रबूहा। ये हदूं आहिनि, इन्हनि जे वेझो न वञो, इहे वेझो न वञो या भञो न। ला तक़रबू हाज़ी शजरत, ला तक़रबू ज़िना, ला तक़रबू हाज़ हुदूद, हुद जे वेझो न वञो। वेझो न वञो माना उन्हनि खे भञो न, टोड़ियो न, उन्हनि खे अख़्तियार न कयो, वेझो ई न वञो। यानी भञण त पर वेझो ई न वञो। फला तक़रबूहा, पोइ वेझो न वञो, हुननि जे वेझो ई न वञो। भञण जी ॻाल्हि परे थी, वेझो ई न वञो। ला तक़रबू हाज़ी शजरा वला तक़रबू ज़िना वला तक़रबू हुदूदुल्लाह कज़ालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही लिन्नास। इहे आयतूं अल्लाह ताला पधरियूं थो करे इंसान ज़ात जे लाइ। हिन में सभु अची विया, इंसान ज़ात, यानी मुस्लमान हुजो तोड़े न हुजो, काफ़िर हुजो, पंहिंजो यहूदी हुजो, नसारा हुजो, हिंदू हुजो, ॿुध हुजो, सॼी काइनात जे लाइ, सॼी इंसान ज़ात जे लाइ रहमत लिल आलमीन अलाह ताला मोकिलियो आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करे। हीउ क़ुर जेको आहे थोरो वाइज़ आहे, नसीहत आहे ऐं पंहिंजो चङाई आहे, हिदायत आहे सॼी इंसान ज़ात जे लाइ। इन करे लिन्नास लअल्लहुम यत्तक़ून, हिन जे लाइ त जीअं तव्हीं तक़वा अख़्तियार करियो। हाणे त सभई जेके ॻाल्हियूं हुयूं पंहिंजे रमज़ान जूं, उहे तक़वा अख़्तियार करण जे लाइ हुयूं, त तव्हां तक़वा अख़्तियार कयो। पहिरीं आयत में बि 183 में बि फरमाईं त पंहिंजो कुतिब अलैकुमुस सियामु कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ॿी आयत में फरमाईं त इन कुंतुम तअलमून, ऐं पंहिंजो हुन खां पोइ टी आयत में फरमाईं त लअल्लकुम तशकुरून, तक़वा अख़्तियार कयो ऐं ॼाणो ऐं शुकुर करियो। ऐं हिन आयत मंझि आख़िर में फरमाईं त लअल्लहुम यत्तक़ून, त जीअं उहे तक़वा अख़्तियार कनि, यानी इंसान ज़ात वारा सभु ॾिसनि, इंसान ज़ात वारा मुस्लमाननि खे रोज़ा रखंदे ॾिसनि ऐं हीअ हुननि जूं पाबंदियूं कंदे ॾिसनि त जीअं तक़वा अख़्तियार कनि। पोइ भले काफ़िर हुजनि त उहो मुस्लमान थियनि, मतिलबु त या पंहिंजे दीन ते पंहिंजे रहनि। जे कूड़ो तूं कुफ़र सी काफ़र मूं कोठाए, हिंदू हॾ मां आईं जणियो तो न जुगाए।
हिंदू आहीं त भला हिंदू जे धर्म ते त रह, हिंदू जे धर्म ते ई कोन थो रहीं। पंहिंजे ॿुधी आहीं त ॿुध जे धर्म ते त रह, ॿुध जे धर्म ते ई कोन थो रहीं। नसारो आहीं त हज़रत ईसा जे दीन ते त रह, दीन ते नथो रहीं। यहूदी आहीं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम, पंहिंजे सुलेमान अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम जे दीन ते त रह, हुन ते दीन ते नथो रहीं। मुस्लमान त सदाईं उम्मत मुहम्मद मुस्तफ़ा सलाम जो नालो सदाईं पंहिंजे दीन ते त रह, दीन ते कोन आहीं त पोइ हाणे छा कबो। लअल्लहुम यत्तक़ून, पहिरीं लअल्लकुम, हिते लअल्लहुम यत्तक़ून। हा, इहो फ़र्क़ु ज़हन में रखो। हाणे था हलूं अॻिते। फरमाए थो सभई रोज़नि जूं ॻाल्हियूं करे, पर खाइण पीअण जूं बि हिते ॻाल्हियूं हुयूं त खाओ पीओ, फ़ज़ारी करियो, हीअ करियो हू करियो, पर हराम त न खाओ। हाणे इहा ॻाल्हि अचे थी। वला ताकुलू औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, बातिल नमूने सां ठगी करे, रिश्वत वठी, वञी पंहिंजो हुकाम वटि हेॾां होॾां हीअ करे, हुनखे फुराए, कोर्टुनि में वञी केस करे माण्हुनि ते, या मिल्कियत मुंहिंजी आहे, मुंहिंजे अबे ॾाॾे जी आहे, मुंहिंजे पीउ जी आहे, हुनजी कोन्हे का, मूंखे वठी ॾियो। रिश्वत ॾिनो मुख़्तियार कार कमदार पंहिंजे कारवे खे, पंहिंजो कलेक्टर खे, सूबेदार खे, उहो वठी ॾिनी तव्हांखे पादर हणी हुन ॿिए खे जंहिंजो हक़ु हो। ला हौल वला, उम्मत मुहम्मद था सॾायो ऐं परावनि ॻाल्हियुनि ते कब्ज़ा था करियो, परावनि घरनि ते, परावनि ज़मीनुनि ते, परावी धरती ते। ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह, पाण खे सॾायो था मलिक। ला हौल वला कुवत रियाज़, ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह, शर्म कोन थो अचे। ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह इमरान ख़ान, ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह। धरती ते सॼो नवाज़, फलाणा टीरा मटीरा ज़रदार, ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, हिक ॿिए सां ठगी करे बातिल नमूने सां हिक ॿिए जा न खाओ। माल मथा, पैसा, ॾोकड़, ज़मीनूं, धरतियूं